दोस्तों अॼु उर्स चांडे जो एल्बम आहे 48। दोस्तनि कमेंट्स कई तो 49 एल्बम, इंशाल्लाह 49 भी रखंदासीं। हीअ एल्बम 2009 में रिलीज़ थियो आहे। ज़बरदस्त एल्बम आहे। हिन में हिकिड़ो ज़बरदस्त गीत ॻायो उर्स चांडे, तुंहिंजी यादुनि जे सहारे पियो जीआं। कुछ दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं, उन खां बाद एल्बम जे बारे में ॿुधायूं था। पहिरें दोस्त जी कमेंट्स आहे, ज़बरदस्त प्यारा उर्स चांडे जो एल्बम 33 थर कंपनी में, इंशाल्लाह अदा इहो बि शामिलु कंदासीं। हेठां फारूक अहमद इंडिया खां लिखियो आहे, हैदर जो मारवाड़ी एल्बम 2। ठीकु आहे, अदा सभिनी जी फरमाइश वारे वारे सां पूरी कंदासीं। उन खां बाद ॿी कमेंट्स आहे, उन खां बाद आहे ही इंडिया खां दोस्त आहे सुमरो भाई, ऐं उन खां पोइ आहे वहीद अहमद, उन खां पोइ आहे नदीम चांडियो साहब। उन लिखियो आहे उर्स चांडे जो एल्बम नंबर 3। इहो 3 कहिड़ी कंपनी में हुजे था, इहो कमेंट्स करे ज़रूरु ॿुधायो, कंपनी जो नालो लिखो, महिरबानी। उन खां बाद ॿियो फारूक अहमद लाइक मोकिलियो, वॾी महिरबानी। यूज़र वहीद अहमद, गुलाम हुसैन उमराणी जो पहिरियों एल्बम, ऐं हेठां बि मारवी में पहिरियों एल्बम। ठीकु आहे अदा, इंशाल्लाह इहो बि नेक्स्ट टाइम ईंदो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं, जेके वीडियो ॾिसनि था उन्हनि खे इहो ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे न, ऐं हिन में को बि गीत शामिलु न आहे। काफ़ी दोस्त ॾिसनि था वीडियो, उनखे इहो ई आहे त हिन में गीत हलंदो अॻिते हली करे, पर हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। हिन में तव्हांखे गीत ॿुधाया वेंदा ऐं शाइरनि जा नाला ॿुधाया वेंदा, कहिड़ी कंपनी में आहे, कहिड़े साल में आयो आहे, उहो सभु कुझु ॿुधायो वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचनि था, वीडियो खे लाइक ज़रूरु कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो, जेके यूट्यूब तां कलाम ॻोल्हींदा रहनि था। त हलूं था हिन जे पहिरीं कलाम ॾे। त पहिरियों कलाम कहिड़े शाइर लिखियो आहे? मुस्तफ़ा शाइर आहे हिन जो। कलाम जा ॿोल आहिनि, यारी रखी तोसां। उन खां पोइ आहे अलाह ॾिनो ख़ासि केली, इन्हनि जी शाइरी आहे, सिर सॼण तुंहिंजे। उन खां पोइ आहे मलूक साहब जो कलाम आहे, मूंखे कहिड़ी ख़बर। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे, हिंद धरती जा दिलेर माण्हू। उन खां पोइ बिलाल ओठो। बिलाल ओठो जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। बिलाल ओठो तमामु बहितरीनु शाइर आहे, लाड़ जो। उन जो कलाम आहे, करे वाइदा मिठा पोइ मिलणु कोन आहे। उन खां पोइ लियाकत साहब जो कलाम आहे, परदेसी राय परदेसी। ऐं उन खां पोइ आहे अली साद जो कलाम आहे, तुंहिंजी यादुनि जे सहारे पियो जीआं। ज़बरदस्त कलाम आहे। उन खां पोइ आहे मंठा लंजवाणी जो कलाम आहे, मुंहिंजे लाइ सॼो सोन आहे। उन खां पोइ आहे पीर बख़्श सोलंकी जो कलाम आहे, ॻोठ वारनि जा कचा घर। ज़बरदस्त आहे, लाड़ वारनि जे लाइ गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे आख़िरी कलाम आहे, ॾुख ॾींदो हुयो पोइ बि सहंदा हुआसीं। ज़बरदस्त एल्बम आहे ऐं एल्बम कंप्लीट थी चुको आहे। ऐं जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे ऐं दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर करे, जेके मौसीक़ी सां इश्क रखनि था। ऐं काफ़ी दोस्त यूट्यूब तां गाना ॻोल्हींदा रहंदा आहिनि ऐं काफ़ी मूं ॾे मैसेज बि ईंदा आहिनि। उहो मैसेज त आउं शामिलु नथो कयां, बहरहाल मूं ॾे मैसेज ईंदा आहिनि त हीअ कलाम खपे असांखे, हीअ कहिड़े एल्बम जो आहे, या हीअ कलाम कहिड़े एल्बम जो आहे, या हीअ किथां मिलंदो, कहिड़े हिसाब सां मिलंदो। बसि पोइ इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी करे, मैसेजनि खे ॾिसी करे असां इहो कमु रखियो आहे, जीअं दोस्तनि खे ख़बर पए त कहिड़ो कलाम कहिड़े एल्बम में आहे, कहिड़ा शाइर आहिनि, कीअं आहे। मिसाल अहिड़े हिसाब सां असां ॾिसी करे हीअ कमु शुरू कयो आहे, जीअं दोस्तनि खे ॻोल्हण में आसानी थिए। 4-5 मिंट जो वीडियो आहे, ॾिसी करे पंहिंजी राय वठनि। ठीकु आहे दोस्तो।